पाकिस्तान में पहिरियों भेरो गंबड़ जे गम्स अस्पताल में इदारे जे सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी ऐं लिवर किडनी जे माहिर डॉक्टरनि जी टीम जी कोशिशुनि सां पंजाब सूबे जे शहर मुज़फ्फरगढ़ जे रवासी नौजवान मरीज़ नौमान तारिक जो गॾियल झेरे ऐं गुर्दे जी पेवंदकारी जो सरकारी ख़र्च ते मुफ़्त कामयाब ऑपरेशन कयो। डॉक्टरनि ॿुधायो त गुर्दे ऐं झेरे जी बीमारी जो मरीज़ नौमान तारिक काफ़ी अरसे खां इन मर्ज़ में मुब्तला हो, जंहिंजे वारसनि गम्स अस्पताल में इलाज लाइ दाख़िल करायो। मरीज़नि जे भाउ उस्मान तारिक ऐं मां सौट मोहम्मद उसामा लिवर किडनी जो अतियो ॾेई मरीज़ जी जान बचाए वरिती। माहिर डॉक्टरनि जो चवणु आहे त कामयाब ऑपरेशन खां पोइ नौजवान मरीज़ ऐं डोनर्स जी तबियत बहितर आहे। इन मौक़े ते गम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी, लिवर ट्रांसप्लांटेशन माहिर डॉक्टर अब्दुल वहाब डोगर, किडनी ट्रांसप्लांटेशन जे डॉक्टर मोहम्मद खान बबर, डॉक्टर आसिफ बेग चयो त पाकिस्तान में पहिरियों भेरो किडनी ऐं लिवर ट्रांसप्लांट जो मुफ्त कामयाब ऑपरेशन थियो आहे। ॾहकी में बदआदमी ख़िलाफ़ गुठाण पारां थाणे जा एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ गुलज़ार धांधे, अल जवाए, अब्दुल बासित भुटिया, अहमददीन भुटिया ॿियनि जो चवणो हो त चोरनि उन्हनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। पुलिस तरफ़ ॾियण में बिल्कुलु नाकाम वई आहे। हुन चयो त हू ॾाइकी बाड़ो थाणे जा चकर काटे थकिजी पिया आहिनि, पर पुलिस NC दाख़िल कराए वापसि मोटाए छॾे थी। हुन चयो त असांजूं कयल चोरियूं वापसि कराए चोरनि खां असांजी जान छॾाई वञे, ॿी सूरत में SP ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। बदीन में तराई लॻ अलमनाक हादसे में हेस्को अमलदारनि जी नाली हिक हारी जो घर उजाड़े छॾियो। बिजली जी लटकियल तार मां करंट लॻण सबबि माउ धीउ पुट सड़ी फोत थी विया। ॾाढ़ींदड़ हादसे सबबि इलाइक़े में सोग छाइजी वियो। ॻोठ मोहम्मद कोसो में ॿनी मां लाबारो करे घर मोटंदड़ 30 साल मुस्मात मीरा जे मथे ते रखियल गाह जी भरी लटकियल तार में लॻण सबबि खेसि करंट लॻी वियो। माउ खे बचाइण जी कोशिश कंदे मौक़े ते मौजूद संदसि धीअ लखी ऐं पुट प्रकाश बि करंट लॻण करे हयाती विञाए वेठा। टिनी जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इंडस अस्पताल आंदा विया, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया। मेहड़ में सिंध जे अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 28वीं वरसी मल्हाई वई। वरसी सिंधियत जो संघ शाख मेहड़ पारां मल्हाई वई। तक़रीब में उस्ताद बुखारी जी तस्वीर आड़ो गुल रखी मेणबत्ती ॿारे खेसि भेटा पेश कई वई। वरसी तक़रीब ख़िताब कंदे सिंधी अदबी संघ जे अॻूणे मरकज़ी ख़ज़ानची आज़ाद अनवर कांधड़े चयो त उस्ताद बुखारी सिंध जो रहबर शाइर आहे, जंहिं धरतीअ जा गीत लिखिया। नामयाल तालीमी माहिर अदीब प्रोफेसर उबैदुल्लाह आखिर चयो त उस्ताद बुखारी सिंध जो क़ौमी ऐं अवामी शाइर आहे। हुन शाइरी ज़रिए माण्हुनि में सुजाॻी आंदी। नामयाल शाइर इम्तियाज़ आदिल सुमरे चयो त उस्ताद बुखारी धरती सरती सच ऐं सूंहं जो शाइर हो। इन मौक़े ते महबूब ॾेपर पावेल जोड़नि जो मंज़ूर बोलाई ॿियनि ख़िताब कंदे उस्ताद बुखारी खे सिंध जो रहबर क़ौमी ऐं अवामी शाइर करार ॾिनो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।